नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची में बिजली की बंदिश खिलाफ़ लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो आहे। मुज़ाहिरीन डीसी ॾखण सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। धरणे ख़त्म थियण बाद माड़ीपुर रोड ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कराची में बिजली की बंदिश खिलाफ़ लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो आहे। मुज़ाहिरीन डीसी ॾखण सां ॻाल्हियुनि कामयाब थियण बाद धरणो ख़त्म कयो आहे। धरणो ख़त्म थियण बाद माड़ीपुर रोड ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो आहे। डीसी ॾखण जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कराची में बिजली की बंदिश खिलाफ़ लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो आहे। कराची में बिजली की बंदिश खिलाफ़ लगल धरणो ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो आहे। मुज़ाहिरीन डीसी ॾखण सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। धरणो ख़त्म थियण बाद माड़ीपुर रोड ट्रैफ़िक लाइ खोलियो वियो आहे। डीसी ॾखण जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में बिजली की बंदिश खिलाफ़ लगल धरणो ॻाल्हियूं ख़त्म थियण बाद ॻाल्हियूं कामयाब थियण बाद ख़त्म कयो वियो आहे। मुज़ाहिरीन डीसी ॾखण सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। धरणो ख़त्म थियण बाद माड़ीपुर अपडेट मालूम कंदासीं। कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। आगाह कजो इमदाद सुमरा। बदतरीन लोड शेडिंग खिलाफ इलाके वासी मुख्तलिफ रोडन रस्तन ते एहतजाज शुरू करे ॾिनो। जॾहिं त कराची के माड़ीपुर वारे इलाके में भी यारी वासियुनि 16 कलाकनि खां के इलेक्ट्रिक खिलाफ सख्त एहतजाज करे रहिया। जॾहिं त डीसी ॾखण जेको आहे मुज़ाहिरे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि सां पिणु ॻाल्हियूं कयूं आहिनि। जॾहिं त मुज़ाहिरनि सां ॻाल्हियुनि खां पोइ मुज़ाहिरीन जेको आहे रोड जेको आहे उहो खोले छॾियो आहे। ॿिए पासे डीसी जो इहो चवणु हो त मुज़ाहिरनि सां उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं के इलेक्ट्रिक सां ॻाल्हियूं करे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। जंहिंखां पोइ मुज़ाहिरीन जेको आहे रोड खोले छॾियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेको आहे लियारी ऐं माड़ीपुर वासियुनि जेको आहे माड़ीपुर रोड ते सख़्तु एहतजाज कयो। पुलिस जी लाठी चार्ज ऐं गोला गैस इस्तेमाल करण सबबि हिकु औरत जेका आहे पीरसन औरत फौत थी वई, जंहिंखे कराची जे लियारी जनरल अस्पताल में आंदो वियो। ॿिए पासे एसएसपी सिटी जेको आहे इहो वाज़े करे चयो आहे त जेका औरत जेका फौत थी आहे उहा पुलिस जी लाठी चार्ज या गोला गैस इस्तेमाल सबबि उहा फौत न आहे थी। उहा टीबी मौत जो आहे। जॾहिं त उन हवाले सां जेको आहे उहा तहक़ीक़ात जारी आहे। लेकिन हिन वक़्तु माड़ीपुर रोड जेको आहे 16 कलाकनि खां पोइ खोलियो आहे। हिन वक़्तु ट्रैफ़िक जेका आहे उहा बहाल कई वई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सील ॾिना।